अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। ख़ैबर जे मल्हा पाड़े में घटीअ में बीहण तां मल्हा बिरादरी जे माण्हुनि पारां सीनियर सहाफ़ी ख़ैर मोहम्मद मल्हा जे पोटे मासूम शहज़ादो ऐं संदसि घर भातियुनि मथां हमलो करे खेनि ज़ख़्मी करे संदसि पोटे खे खंभे गुम करे छॾियो। जंहिं बाद ख़ैबर जे सीनियर सहाफ़ी ऐं सर्वेच न्यूज़ जे एवज़ी मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त अॼु सुबुह मीरवर मोहल्ला में घर में वेठल हुअसि त ओचितो घटीअ में शोर थी वियो। आऊं घर खां ॿाहिरि निकितसि त मुंहिंजे मासूम पोटे खे पाड़े जा मुंहिंजे बिरादरी जा माण्हू हमलो करे मार कुट करे रहिया हुआ। जंहिं ते आऊं ऐं ॿिया घर जा भाती छॾाइण लाइ वियासीं त जिते जवाबदारनि फौजी मुख्तियार मल्हा, अफज़ल मल्हा, सदाम मल्हा, मुमताज़ मल्हा ऐं ॿियनि असां मथां सख़्तु तशद्दुद कयो ऐं मुंहिंजे मासूम पोटे शहज़ादो खे खंभे खणी विया। वाक़िए बाबति खेबराणी थाणे ते मूं NC दाख़िल कराई आहे, लेकिन अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे ऐं ख़बर न आहे त मुंहिंजो पोटो किथे ऐं कहिड़नि हालनि में आहे। ऐं जीअं ई पंहिंजे घर में वेठो त ओचितो पंहिंजे मेले जे अंदरि शोर ॿुधो। ऐं शोर ते निकिरी ॿाहिरि आयुसि त मूं ॾिठो त मुंहिंजो जेको आहे 13 साला 11 साला नंढड़ो पोटो आहे, उहो शहज़ादो नालो आहे। उन ते जेको आहे कुझु माण्हू तशद्दुद करे रहिया त मूं उन्हनि खे चयो आहे तव्हांजो हिन कहिड़ो ॾोह कयो आहे जे तव्हां हाणे ख़बरो पिया। हुननि हिन ते तशद्दुद करे ऐं घर ते हमिलो करे ॾिनो। घर ते हमिलो करे ऐं मार कुट करे घर भातियुनि खे मार कुट करे ऐं हिन तमामु जेको आहे सो बेवाजबी कई। 10-15 माण्हू हुआ जिन खे जेको आहे लठियूं ऐं सिरूं हथनि में हुयूं। पोइ जेको आहे पाड़े वारनि विच पई ऐं अची मुंहिंजे घर भातियुनि खे बचायो। पर उन टाइम ते जेको आहे ज़बरदस्ती मुंहिंजो जेको आहे फोटो खणी ऐं हुनखे अगवा करे ख़बर न आहे किथे खणी विया आहिनि, ज़िंदह छॾियो अथनि या मारे छॾियो अथनि। सीनियर सहाफ़ी ख़ैर मोहम्मद मल्हा RPO हैदराबाद SSP मटियारी खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त जल्द खां जल्द मुंहिंजे पोटे शहज़ादो खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।